व्हाइट हाउस में मीडिया डिनर दौरान फायरिंग, अमरीकी सदर समेत समूरा माण्हू वाक़े में महफूज़ रहा। हमलावर पकड़ियो वियो, डोनाल्ड ट्रंप के हिफ़ाज़ती घेरे में ॿाहिरि कढियो वियो। सदर ट्रंप महफूज़ हंध मुंतकिल। तक़रीब में अमरीकी सदर के ख़िताब खां अॻु फायरिंग जो आवाज़ अचण ते सीक्रेट सर्विस हरकत में अची वई। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो, पर ॾेही मीडिया मूजिबि अमरीकी सदर ख़ैरियत सां आहे ऐं महफूज़ हंध मुंतकिल कयो वियो आहे। मां ई हमलेआवर जो हदफ़ हुयसि। फायरिंग जो ईरान जंग सां को ताल्लुक़ नाहे। शकी शख़्स 50 गज़ परे खां हमले की कोशिश कई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो व्हाइट हाउस मीडिया डिनर में फायरिंग के वाक़े ते रद्द अमल संदसि चवणु आहे त ही चरिया माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे। शकी शख़्स वटि खोड़ सारा हथियार हुआ। सीक्रेट सर्विस तकड़ी ऐं बहादुरीअ सां कार्रवाई कई। सदर आसिफ अली ज़रदारी जी वाशिंगटन में मीडिया डिनर में फायरिंग वाक़े की मज़म्मत। सदर जो डोनाल्ड ट्रंप ऐं ख़ातून अव्वल मिलानिया ट्रंप जे महफूज़ रहण ते इत्मीनान जो इज़हार। सदर ज़रदारी जो चवणु आहे त फायरिंग जो वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत करे ओतिरी घटि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की वाशिंगटन में फायरिंग के वाक़े ते ॻणतीअ जो इज़हार। चवे तो व्हाइट हाउस कोरेस्पोंडेंट्स डिनर में फायरिंग के वाक़े ते सदमो पहुतो आहे। सदर डोनाल्ड ट्रंप ऐं फर्स्ट लेडी के महफूज़ रहण ते इत्मीनान मिलियो आहे। मुंहिंजूं हमदर्दियूं ऐं दुआऊं अमरीकी सदर सां गॾु आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस बलूचिस्तान के इलाके नौशकी में दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम पड़ाईंदे टारगेटेड ऑपरेशन में फितरल हिंदुस्तान के 5 अहम कमांडोज़ के मारे छॾियो। ज़रियनि मूजिब कानून लागू कंदड़ इदारनि खे ॻुझी इतला ते दहशतगर्दन नौशकी में दहशतगर्दी जो मनसूबो जोड़ियो आहे। दहशतगर्दन सिक्योरिटी फोर्सेस के ॾिसंदे ही जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी, पर फायरिंग की ॾेवट में फितरल हिंदुस्तान जा 5 अहम कमांडर मारिजी विया। दहशतगर्दन के कब्ज़े में वॾी तादाद में हथियार, रॉकेट लॉन्चर्स, बम, धमाकेदार मादो ऐं मवासिलात औज़ार कब्ज़े में वरिता विया। अमरीकी सदर स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुशनर जो इस्लामाबाद जो दौरो मुलतवी करे छॾियो। असांजो वफ़द इस्लामाबाद जो 18 कलाकनि जो सफ़र न कंदो। असां टेलीफोन ज़रिए भी सिफारतकारी वधाए सघूं था। ईरान तकरार ते समूरा कार्ड असांजे हथ में आहिनि। वफ़द न मोकिलण जो मतिलबु इहो नाहे त जंग ॿीहर शुरू कई वेंदी। अञा जंग ॿीहर शुरू करण जे बारे में न सोचियो आहे। डोनाल्ड ट्रंप जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। जंग के मुस्तकिल ख़ात्मे लाइ अमल जोगो फ्रेमवर्क पेश करे छॾियो आहे। ॾिसूं था हाणे अमेरिका ॻाल्हियुनि में संजीदा आहे या न। पाकिस्तान जो दौरो लाभाइतो रहियो। पाकिस्तान जे अमन लाइ कयल कोशिशनि के क़दर जी नज़र सां ॾिसूं था। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास हिराक्ची जो बयान।